कोन मञीदा मरियम, हू ज़ालिम कोन मञीदा। हुननि वटि वञणु अजायो आहे। जिन वटि न्याणियुनि जी इज़त न हुजे उन्हनि वटि मेड़ वठी वञणु पंहिंजी बेइज़ती करण जे बराबर आहे। इका वाट भी त न रही आहे गफ़ार। केॾनि ॾींहंनि खां मुंहिंजो बचड़ो गुम आहे। मूंखे हाँ में वॾ था पिया पवनि। तव्हां त कुझु नथा कयो, पर मूंखे बि कुझु नथा करण ॾियो। मां वली दादा वारनि ॾे वेंदसि, भली उहो मुंहिंजी इज़त कनि या न कनि। मां उन्हनि खे पोती मेड़ विझंदसि। मरियम, जबल खे ख़बर पई न त उहो बि नाराज़ थींदो। केर नाराज़ थिए थो या नथो थिए, मूंखे कंहिंजी परवाह कोन्हे। बस मूंखे पंहिंजे पुट जी ॻणती आहे। अलाह तो ॼाणे मुंहिंजो बचड़ो अलाए कहिड़े अज़ाब में हूंदो। अदा मां मरियम वञूं था। जेकॾहिं उन्हनि खे इज़त ॾियणी हूंदी त भला ई कंदा, न त बंदूक त कोन हणंदा न भला। जेकॾहिं मां पंहिंजे पुट जी हयाती बचाइण कंहिंजे दर ते वञा थी, इन में असांजी इज़त घटि कोन थींदी। मञा थो त असांजी इज़त घटि कान थींदी, पर मरियम मुंहिंजी सलाह वठ। राति चाचा ऐं जबल वारा अचनि, पोइ सलाह करे कुझु न कुझु कंदासीं। घणियूं ई सलाहूं करे चुकायो, कुझु बि न थियो। रेसने जो दाह खणी वियो, पोइ छा थियो? थाणे ते रिपोर्ट करे आयो, पोइ बि कुझु न थियो। हाणे असांखे कुझु करण ॾियो। जेसिताईं वली दाद राज़ी नथो थिए, तेसिताईं असांजो छोकिरो कोन मोटंदो। मरियम, इहा त असांखे ख़बर आहे त छोकिरे खे उन्हनि ई गुम कयो आहे। पोइ डर छा जी? असां सलाहुनि में हुजऊं त असांजे बचड़े खे मारे ऐं उनजी लाश। ख़ैर घुर मरियम, ख़ैर घुर। तॾहिं त चवां थी त छोकिरे जी लाश मिलण खां पोइ वेही पछतायूं त हीअं कयूं हा, हूअं कयूं हा। तंहिंखां सुठो आहे त अॻु में ई कोशिशि कयूं। मां ऐं अधी बाई वञूं थियूं त वली दाद खे मिंथ मेड़ कयूं थियूं। असांजी इज़त कयईं त छोकिरो मोटाईंदो, न त पुट खे सायूं त वेठायूं। वञो मरियम, अलाह ईमान ॾींदुसि। ख़ुदा कंदो बचड़ो ख़ैरनि सां मोटी ईंदो। अलाह सणाई कंदो। अदा असां ॼाणी तो दर हली आयूं आहियूं। तूं असांजी इज़त रखंदे त रब तुंहिंजी इज़त रखंदो। रईस असां मथां भलाई कयो। तव्हांजी पहुच वॾी आहे। जेकॾहिं तव्हां कोशिशि कंदव त असांजो बचड़ो मोटी ईंदो। तव्हांजो ही तर आहे, तव्हां पहुच वारा बि आहियो। कोशिशि कंदव त मुंहिंजो बचड़ो मोटी ईंदो। असां उम्मीद खणी तव्हां दर हली आया आहियूं। हे पोती मेड़ अथई, असांखे पंहिंजो बचड़ो मोटाए ॾे। तव्हां वञो। तव्हांजो छोकिरो जिते बि हूंदो 2 ॾींहंनि में घर वापसि अची वेंदो। रईस बस मूं चयो न, तव्हांजे छोकिरे खे कुझु बि कोन थींदो, फेरनि सां पहुची वेंदो।
अदा रनन जे अचण सां तव्हांजी दिलि में थी वई आहे। मौला तो जाने बुद्धे के भेण बुद्धो था करे छॾियो। अनवर रब लाइ कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी आ? न्याणियूं दर हली आयूं न, कोशिश त करणी पवंदी न। गलत कई सोट, गलत कई। इन खां त सुठो पुट खे मुंहं सां आईं। हाँ मूं गलत कयो, पर जेकॾहिं मुंहिंजी जॻह ते तूं हुजी हा न जबल, त इहो सवाल मां तोखां कयां। जॾहिं हिक ई जवान पुट जो सहारो हुजे ऐं उन ई पुट जी ज़िंदगी दाव ते लॻल हुजे, पोइ तूं सोचे ॿुधाई हा त छा गलत आहे, छा सही आहे। हाँ पुट, जॾहिं पोड़े पीउ जो सहारो खसजण लॻे त दिलि ऐं दिमाग़ कमु करणु छॾे ॾींदा आहिनि। अखियुनि ॾाढो अंधारी अची वेंदी आहे। जिथां बि को आसरो मिलंदो आहे त माण्हू भॼी वञी उते पहुचंदो आहे। पोइ बि मां पंहिंजी दिलि ते पथर रखंदो आहियां। हू त माउ आहे, मुंहिंजे चवण ते किथे रुकजे। मूं कोशिश कई, पर पोइ बि हूअ पुट खे बचाइण जे लाइ ज़ालिम जे दर ते वञी पहुती। सोट, तव्हांजे ॾुख खे मां सम्झां थो, पर जंहिं दर तां कुझु बि न वरे, ओॾां वञणु बेवकूफ़ी आहे। ज़ाहिर आहे, जंहिंजो जवान पुट गुम थी वञे ऐं जंहिंजो ॾस पतो बि न पवे, त उनजो अकुल कमु छॾे वेंदो न। ॾे ख़बर मरियो, कुझु दिलि खे दिलासो मिलियो आहे, का उम्मीद? सोट, दिलि न लाइ, मोर खे कुझु बि न थींदो। ज़ालिमनि आसरो ॾिनो आहे, वधीक रब उन्हनि खे ईमान ॾींदो। जेकॾहिं रखियल न्याणियुनि जो मान, त छोकिरो मोटी ईंदो। ज़रूर मोटी ईंदो, अलाह मां उमेद न लाहियो। ॾाढा इश्क ॾिना तुंहिंजे सूर सजण, हो ॾाढा इश्क ॾिना तुंहिंजे सूर सजण, ॾाढा इश्क ॾिना तुंहिंजे सूर सजण, तेरी फट थिया ना सूर सजण, हो ॾाढा इश्क ॾिना तुंहिंजे सूर सजण, ॾाढा इश्क ॾिना तुंहिंजे सूर सजण, तेरी फट थिया ना सूर सजण, ओ ॾाढा इश्क ॾिना। अदा, इहो तुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे त हिन मोर मां असां हथ कढूं? हा। अदा पोइ अची मसलो त खड़ो कोन कंदो। छॾण खां पहिरियां हुनखे अहिड़ो त ख़ौफ़ज़दा कजो जो आज़ाद थियण खां पोइ बि मौत जो ख़ौफ़ हुन ते तारी रहे ऐं कंहिंजे साम्हूं ज़बान खोले न सघे। अदा इहो तूं मूं ते छॾे ॾे। मौला तो जाने हुन सां अहिड़ो त कमु कंदासीं जो राति जो निंड मां छिरक भरे उथंदो ऐं ज़बान खोलण खां अॻु में 1000 बार सोचींदो, 1000 बार। कमु कुझु छोरे सां अहिड़ो ई कजो, सम्झी त विया हूंदो। तव्हांखे सम्झाइण जी वधीक ज़रूरत त कोन्हे। तुंहिंजा भाइर आहियूं अदा, तुंहिंजा भाइर। अहिड़ा फन त असांखे रोज़ ईंदा आहिनि। कमु कुझु छोरे सां अहिड़ो ई करे पोइ हथ कढंदासूं। जो हुते केरु मारे विझंदुसि न, तॾहिं बि ज़बान कोन खोली। रबू मां नथो चाहियां त हिकु औरत जे करे पाण ॿई सौट हिक ॿिए जे मथां हथियार सिधा कयूं। तॾहिं चवां थो त जेको तुंहिंजे मन में आहे सिधो ई साफ़ मूंखे चई ॾे। जेकॾहिं तूं राणीअ खे नथो विसारे सघी त ॿुधाए मूंखे, त मां हुनखे तलाक ॾियां। तलाक ॾियण खां पोइ छा थींदो?
रानी असां वटि वेहंदी न सौट न हू पंहिंजे भाइरनि ॾांहुं हली वेंदी। हा मूंखे ख़बर आहे मूंखे त हू पंहिंजे भाइरनि ॾे हली वेंदी, पर घटि में घटि असां ॿिन्ही सौटनि में इख़्तिलाफ़ त कोन थींदा। सौट जेकॾहिं तूं पंहिंजे अंदर जे शक खे ख़तम करी न त इख़्तिलाफ़ात पैदा थियण जो सुवाल ई पैदा कोन थो थिए। तोखे मूं मथां यकीन करणो पवंदो। एतिरो बेगरत मां बि कोन आहियां जो पंहिंजे सौट जे नंग में अखियूं विझां। मूं यकीन कयो तो मथां ऐं उन राणीअ मथां। तूं रुगो कलमो भरे मूंसां ॻाल्हि कर त तुंहिंजी दिलि में राणीअ जे लाइ मोहबत कान्हे। कीअं सम्झायां सौट तोखे कीअं सम्झायां त मोहबत ॿाराणी रात नाहे जो ॿ ॾींहं कईसीं ऐं 3 ॾींहं विसरी वई। मञा थो त राणीअ जी मोहबत जो मुंहिंजी दिलि अंदरि मंतर रहियल आहे। उहा आसानीअ सां ईअं ख़तम कोन थींदी, पर हुन जो इहो मक़सदु त नाहे त मां राणीअ में बुरी नज़र विझूं थो वठां। मोहबत हिकु पाक जज़्बो आहे सौट। बस सौट बस। को बि गैरतमंद मर्द इहो न चाहींदो। जेकॾहिं हाणे हिकिड़े ई घर में रहणो आहे न त तूं चाचे ई अम्मा जे साम्हूं राणीअ जे सिर ते हथ रखी ॻाल्हि कंदे त हू तुंहिंजी भेण आहे, भेण। ऐं तुंहिंजी दिलि में हुन जे लाइ मोहबत ख़तम थी चुकी आहे। तॾहिं वञी मुंहिंजी दिलि खे सुकून मिलंदो, न त ॿी सूरत में अञा बि मुंहिंजो शक वधी वेंदो ऐं मां पाण मथां कंट्रोल करे कोन सघंदुसि। पोइ कुझु बि थी सघे थो सौट, कुझु बि थी सघे थो। रुस्तम ॾिसो रिस, तव्हां मूंखे कसम खणायो या आज़िया तूं ॾेई उबती खलल आहियो। जेका हक़ीक़त हुई उहा मूं तव्हांखे ॿुधाई आहे। हाणे मूं मथां भलाई करे मूंखे वञणु ॾियो। ठीकु आहे, तोखे न आहे ख़बर न, तूं भले वञ। मौला दादा और रीशा एक हिन मां हथ कढियसि न पोयां सभिनी खे ॿुधाईंदो त हिननि असांखे गुआह कयो। ॻाल्हि त अनवर तो लख जी कई आहे, पोइ छा सलाह आहे? सलाह छा जी मौला दादा, कयसि दुख हणेसि पुफड़नि वारो कारतूस, लाश खणींदा दरिया में उछलियसि। न मालिकनि खे हॾ मिलंदो न चमड़ी। इते मारियुसि या दरिया ते? करे उतो वठी असां ॿार हिनखे मारियोसीं न कंदो किन। मां त चवां थो बोरे में विझी हणोसि था कारतूस, हिते ई कयोसि था दुख। मौला थो ॼाणे लाश सुञाणप में बि न रहंदुसि। सलाह सुठी ॾिनी अथई। बोलो त न, ये बोरो तो खणी हेठि खोल हिनखे। रसेन में मापां तो सही। बोलो त न, पादर में एतिरो त पावर आहे जो उठ खे बि सुईअ जे सुराख मां पार कराए वेंदो। मौला थो ॼाणे गुलसन, ही त बोरो आहे। जेकॾहिं मां मोचड़े में हथ विधो न ऐं गुघीअ में बि अंदरि हलियो वेंदो। वारो कर उथण ना बोरे में न पंहिंजो वक़्तु विञा न असांजो। अरे सर, खुदा जे वास्ते मूंखे जीअंदान ॾियो। मूंखे कसम खणायो मां कंहिंसां बि ॻाल्हि कोन कंदुसि। जे मां ॻाल्हि कयमि पोइ बि मां तव्हां खां परे न आहियां।
ठीक आ कयूं था तुझी ज़बान मथा एतबार ऐं तोखे छॾियूं था वञणे पेर ड्राए ओला तो जाने एक ने पाते लोणो भी है ना सीने के फरूड़ करे छड़ दो माए ना माना तू एतिरो जल्दी हारे वेही रहंदी है त बाकी जिंदगी कीअं गुज़रंदी तू हिम्मत सां कम वठ मां तोसां गॾु आहियां छा कयां चाची मां छा कयां रुस्तम जो शक ॾींहों ॾींहुं मुंहिंजे मथां वधंदो थो वञे जेकॾहिं हिन घर में गॾु रहियासीं न त कॾहिं बि मां सुख सां रही कोन सघंदसि ऐं न ई रुस्तम जो शक मुंहिंजे मथां ख़तमु थींदो ना मां न अदा जी हयाती में असां अलॻि कोन थींदासीं छा सम्झंदो अदा सावण जोगी जे वञण खां पोइ औरतनि घर में बाहि ॿारे छॾी ऐं ॿिलनि सोटनि खे विढ़ाए अलॻि करे छॾियो चाची जेकॾहिं अलॻि थी वियासीं न त इन ॿिन्हिनि सोटनि जे विच में जेको थोरो घणो कुर्ब आहे न उहो बरक़रार रहंदो पर जेकॾहिं ॿई गॾु हिकिड़े ई घर में रहंदा न त चाची घणो परे हलिया वेंदा हिक ॿिए खां खुदा न करे जो ॿई सोट मुंहिंजे करे हिक ॿिए जे मथां बंदूकूं सिधूं न कनि अलाह ख़ैर कंदो एड़ो वक्त ही न ईंदो रात अचे अदा सावण ॿिन्ही छोकरनि खे गॾु विहारे हुननि जे शक खे ख़त्म करण जो को न को हल ॻोल्हियूं था चाची ॿिन्हिनि जे शक जो सबब मां आहियां चाची न मां न तू नाही तू पाण खे कसूरवार न समझ जेकॾहिं ॿिन्हिनि सोटरनि जो पाण में कुर्ब हूंदो त हू हिक ॿिए जे मथां यकीन कंदा ऐं उन शक जी दीवार खे हटाए ॿई सोट सॻे भाइरनि जियां हिक छित ऐं हिक खट ते वेही ॿई भाइर वरी कुर्ब जूं ॻाल्हियूं कंदा जेकॾहिं ॿिन्हिनि जे दिलि में ई खोट हूंदी त हुननि जो शक न तू ख़त्म थी करे सघी न मां अल्लाह करे चाची अल्लाह करे ईअं ई थिए इहे ॿई सोट वरी हिकु थी वञनि ऐं हिक ॿिए सां ओतिरो ई प्यार कनि जीअं पहिरियां कंदा हुआ अल्लाह ते रख ईअं ई थींदो मुंहिंजी अम्मा ईअं ई थींदो खुदा को इन्हनि ज़ालिमनि खे ग़रक़ करे छा त मुंहिंजे बचड़े जो हाल करे छॾियो अथऊं बस अदी तू न रो इहा ई रब जी असांजे मथां भलाई आहे जो असांजो बचड़ो ख़ैर सां मोटी आयो आहे केर होया मोर अरे सर खुदा के वास्ते मुखे जियदान ॾियो मुखे कसम खणायो मां कंहिंसां बि ॻाल्हि कोन कंदुसि जे मां ॻाल्हि कयमि पोइ बि मां तव्हां खां परे न आहियां मां तोसां आहियां केर होया इहे ॻाल्हियूं पोइ बि त पुछी सघजनि थियूं हिन वक़्तु हिन जी हालत त ॾिस पर दा हिन सुञाता त हूंदा न हा ॾिसंदुसि त सुञाणे वठंदुसि बाक़ी मां हुनखे सुञाणा कोन थो त हो केरु हा वलीदाद वारनि खां सवाइ ॿियो केरु थो थी सघे सुबुह जो ॿार मेड़ थी विया आहिनि ऐं शाम जो तूं हिते पहुची वियो
ऐं अञा बि तुंहिंजा लिकाई तूं मोर अदा हिन वक्त ये ॻाल्हियूं न कर त सही आहे। तूं हितां हल पुट, फिलहाल छॾ मोर खे। ॾिस त हुन जी कहिड़ी हालत थी आहे। कुझु घड़ियूं हुनखे आराम करण ॾे। शुक्र कयो जो असांजो बचड़ो खैरन सां वापसि मोटी आयो। इहे ई मालिक जा लख आहिनि, हुन करीम जा किरोड़े कुर्ब आहिनि। लगातार 3 बालनि ते 3 शिकार। इनिंग जा फर्स्ट 3 बाल ऐं 3 बालनि ते 3 ज़बरदस्त विकेट्स। चौथों बाल कराईंदो अब्दुल करीम। दिफ़ाई अंदाज सां खेॾी छॾियो वसीम मीराणी 1 रन लाइ। स्टार्ट आहे ज़बरदस्त थरेचा टाइगर्स जो 1 रन ते 3 विकेट्स। अब्दुल करीम बॉल कराईंदो, चेंज ऑफ पेस ऐं रहमत जी ग्रेट शॉट। पॉइंट ऐं खबर जे विच में 4 रन जे लाइ। चेंज ऑफ पेस डिलीवरी जबरदस्त बॉलिंग अब्दुल करीम ज़हरी। पंजो बॉल कराईंदो, सॉरी 6 बॉल वाइड बॉल। एम्पायर आहे परवेज़ सुमरो ऐं जावेद। हाँ लास्ट बॉल, सॉरी लास्ट बॉल। जबरदस्त मुकाबलो, वेल बॉलिंग है आमिर खान कुंबर। आला जबरदस्त बॉलिंग कराई है करीम। अगेन शॉट डिलीवरी सरमंदा है पर 1 रन से। जबरदस्त बॉलिंग है अब्दुल करीम ज़हरी। फर्स्ट 3 बालन ते 3 विकेट्स। कैप्टन नसीर, उस्ताद अमजद ऐं इमरान रांझाणी आउट थी पवेल न वापस। घणो दियो 6 7 स्कोर थियो सिंधुअ जो 7। 3 विकेटनि जे नुक़सान ते ज़बरदस्त बॉलिंग थरेचा टाइगर्स जे कैप्टन अब्दुल करीम ज़हरी जी। बॉलिंग पे आहे कुर्बान। शॉट ब्यूटीफुल ऐं 4 रन्सूं। सलाम बा, वालेकुम अस्सलाम बा। सभिनी ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर वेलकम। आमिर खान कुंबर वेलकम दा। मीर अल्ताफ़ खान जुड़न जो दा वेलकम भाईजान। बॉलिंग ते आहे कुर्बान ज़हरी। जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉलिंग। हादा हा अमजद आउट थी वियो अदा फर्स्ट बॉल ते नसीर, सेकंड ते अमजद, थर्ड ते इमरान रांझाणी। जबरदस्त बॉलिंग थरेचा टाइगर्स जे बॉलरनि जी। बॉल कराईंदो अब्दुल करीम, ओ सॉरी कुर्बान। बॉल कराईंदो कुर्बान रहमत ते। शॉट बॉल ऐं जबरदस्त हिट 6 रन जे लाइ। रहमत फहीम शकील अहमद पठान वालेकुम अस्सलाम। मतीन फहीम दा वेलकम भाईजान। कुर्बान कराईंदो बॉल। अगेन शॉट डिलीवरी फील्डर आहे सान 1 रन से। वालेकुम अस्सलाम सभिनी ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर वेलकम। डोकरी क्रिकेट बोर्ड जे तरफ़ां जारी सीरीज़ जो 9 राउंड थरेचा टाइगर्स ऐं
सिंधु डोकरी जे विच में जारी सारी सेकंड ओवर जारी आहे बॉलिंग कराईंदो कुर्बान एज कैच थी ड्रॉप जबरदस्त बॉल करीम जो एहसान खेच ड्रॉप करे छॾियो जबरदस्त बॉलिंग है फील्डर आहे सरमद ॿिनि ओवरनि जे इख़्तिताम ते टोटल स्कोर थियो 20 बेस्ट ऑफ लख सिंधु सीसी डोकरी अहमद